नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चुटियारो में खबर ॾींदा हलूं त चुटियारो थाणे जी हद लुटको मोरी में 4 ॾींहं पहिरीं नामालूम चोर रात जी ऊंदाई में दर्जन जी दुकाननि मथां लॻल 4 सोलर पैनल चोरी करे विया आहिनि। जंहिं बाद पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कंदे अॼु लुटको मोरी भरिसां खुफ़िया इतला ते कार्रवाई कंदे चोरी थियल सोलर पैनल हथ करे 2 जवाबदार कदीर लिगारी ऐं उमेद अली बुगटी खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि सोलर पैनल चोरी करण जो एतराफ़ पिणु कयो वियो। होॾां गिरफ़्तार ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ चुटियारो थाणे ते सरकारी मदद में केस दाख़िल कयो वियो ऐं जवाबदारनि वटां हथ कयल सोलर पैनल मालिकनि हवाले कया विया आहिनि। राब्तो करण ते एसएचओ चुटियारियो नबी बख़्श लाशारी ॿुधायो त ॾोहारी केतिरा बि बाअसर हुजनि उन्हनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।